अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 32 न्यूज़ में लेकर आऊँ हैं मारवी थीम। सबका पहली शाम का नाज़रीन हेडलाइंस। पंजाब असेंबली जो इजलास सॼी 12:30 वॻे थींदो। प्लीज़ पंजाब असेंबली जो कंट्रोल संभाले वरितो। पंजाब असेंबली जे स्पीकर जे तर्जुमान जो चवणु आहे त असेंबली मुलाज़िमनि खे असेंबली सेक्रेटरिएट में विञण न पियो ॾिनो वञे। पुलिस असेंबली जा समूरा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि। दरवाज़ा बंदि करे पुलिस असेंबली जो कंट्रोल संभाले वरितो आहे। लाहौर पुलिस डीजी पार्लिमानी मामलों के डीजी राय मुमताज़ के गिरफ्तार के वरितो। पंजाब असेंबली के तर्जुमान जो चवणु आहे त पुलिस एहलकार भीतर टपी राय मुमताज़ के घर में दाख़िल थिया ऐं खेसि गिरफ्तार करे वरितो। राय मुमताज़ के घर वातियुनि जो चवणु आहे त राय मुमताज़ के रात देर सां घर ते छापो हणी गिरफ्तार करण बाद अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो। पंजाब असेंबली के तर्जुमान मूजिब असेंबली सेक्रेटरी मोहम्मद खान भट्टी ऐं सेक्रेटरी कोऑर्डिनेशन इनायतुल्लाह लख जे घरनि ते छापा हया विया। पंजाब असेंबली के स्पीकर राय मुमताज़ की गिरफ्तारी ऐं मोहम्मद खान भट्टी ऐं इनायतुल्लाह लख जे घरनि ते छापनि जी मज़म्मत करे छॾी। स्पीकर परवेज़ लाही चयो आहे त समूरो एक्शन शहबाज शरीफ जे हुकुम ते थी रहियो आहे। हुकुम जो ही एक्शन फैशिज़म ते ॿधलु आहे। परवेज़ लाही मूजिब असेंबली ऑफिसरनि जी गिरफ्तारी ऐं छापा हुकूमत जी मड़क जो सबूत आहिनि। गैर आइनी ऐं जाली हुकूमत आइन ख़िलाफ़ क़दम खणी रहिया आहिनि। मुस्लिम लीग नून ऐं सिंध सितादुनि जो इजलास अॼु थींदो। पंजाब जो वॾो वज़ीर हफ़्ज़ शहबाज़ इजलास जी सदारत कंदो। पंजाब असेंबली जे इजलास बाबति हिकमत अमली तइ कई वेंदी। पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो सरदारी जी चीनी पढ़ी वज़ीर वांग ही सां मुलाक़ात। ॿ लाॻापनि खे हथी वठाइण ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। राणा सनावला जो इमरान खान की गिरफ्तारी बाबति बयान मज़म्मत जोॻो आहे। पीटीआई पंजाब जे सदर शफ़क़त महमूद चयो आहे त राणा सनावला जेकॾहिं अहिड़ी हरकत कई त क़ौम ख़िलाफ़ एहतिजाज हूंदी। पीटीआई जा कारकुन ऐं क़ौम इमरान खान जे हुकुम सां कुल्हुनि लाइ बीठा आहिनि। राणा सनावला जे हथ मॉडर्न टाउन जे मासूम शहरियुनि जी रत सां रंगियल आहिनि। इम्पोर्टेड हुकूमत अवाम जी ख़िदमत बदिरां पंहिंजे केसनि में रिलीफ जे चकर में आहे। हुकूमत चाहे थी त अदलिया संदनि गैर क़ानूनी क़दमनि जो नोटिस न वठे।